भिरिया सिटी वेझो ॻोठ अली रतो ॿटी में ओचितो घर जी भिति किरण सबबि 7 साला मासूम नींगरी जमीला धीअ मोहम्मद अलीम भट्टी दबजी फ़ौत, जॾहिं त 5 साला मासूम नींगर शाकिर पुट मोहम्मद अली ऐं 3 साला मासूम नींगरी रशीदा धीअ शौकत भट्टी सख़्त ज़ख़्मी ॿारनि ऐं फ़ौती नींगर खे ॻोठाणनि भिरिया सिटी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾिनी पे वई। इन सिलसिले में ॻोठाणनि फ़हीम भट्टी ऐं नईम भट्टी ॿुधायो त मासूम ॿारड़ा घर अंदरि भित जे भरिसां रांदि करे रहिया हुआ त ओचितो भित धमाके सां किरी, जंहिं सबबि रांदि कंदड़ 3 ॿारड़ा किरियल भित हेठां अची दॿिजी विया, जंहिं बाद ॻोठाणनि जी मदद सां भित जो मलबो हटाए ॿारनि खे कढियो वियो। ज़ख़्मी ॿारनि खे डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾिनी वई। हिकु ॿारड़ो शाकिर भट्टी खे डॉक्टरनि पारां संदनि हालत नाज़ुक हुजण करे नवाबशाह इस्पताल रिफर कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।